अंदरा कमरो बंद है। कमरो अंदरा बंद है? हाँ, सकीना हाकिम खान जे खौफ का अंदरा कमरो बंद करे एतकाफ बहानो करे वेही रही है। एतकाफ? बैठी उस्ताद एतकाफ भी हिन महीने में? हाँ। वाह वाह, ये हम पात्र जेके काफर के भी कलमो पढ़ाए था छॾनि। तव्हां हाली मुझे कमरे में वियो तो मैं मानी खणी थी अचा। मानी तू खणी दिया? सोनी किथे आहे? सोनीअ खे थोरो मथे में सूर आहे। सोनीअ जी तबीयत खे छा थियो? घणी त ख़राब कोन अथसि नी? न न, एतिरी तबीयत ख़राब न अथसि, मामूली मथे में सूर अथसि, गोरी खाई सुम्ही रही आहे। असां तो सब सुम्ही रहंदासीं, पर हाणे सकीना खे निंड लाइक़ नहीं थी। चङो थियुसि, नई हाणे ये 10 ॾींहं ख़तम थींदा ऐं नई इहा मुसीबत कमरे खां ॿाहिरि निकिरंदी। हाकिम खान जे भाउ खां महीनो बंदि हूंदी। भली बंदि हुजे सुठी आहे, घटि में घटि 2-3 ॾींहंनि जे लाइ मुंहिंजे मथे जो सूर त ख़तम हूंदो। हाणे मां हलाए थो कमरे में, मानी खणी अच। हाँ हलो, मां मानी खणी थी अचां। भले खिलियो कयो, जॾहिं मुंहिंजी दुआनि असर ॾेखारियो न त पोइ सभिनी खे मां ॿुधाईंदसि त आख़िर रईसियाणी सकीना कहिड़े मर्ज़ जो इलाज आहे। अभी तोखे जहीं भी शइ जी ज़रूरत हुजे न पंहिंजे भाउ खां बग़ैर हिजाब जे घुरंदी कर। बाबा साईं मां ॻाल्हि कदम चिटी जंहिंमें भितर मिटी। हलो, कॾहिं कॾहिं इहा भितर मिटी वारी ॻाल्हि बि करे ॾींदो कर। न बाबा साईं न, मुंहिंजी ॻाल्हि हूंदी आहे चिटी। त पोइ ॻाल्हि कर। हाय बाबा साईं, अम्मा मुस्कान जे लाइ का नौकराणी हथ कजे। छो तोखां घर जो कमु नथो थिए छा? न बाबा साईं न, घर जे कम जी ज़मीन जे कम जी मूंखे परवाह नाहे, पर अम्मा जीजा सॼो ॾींहुं घर में परेशान थी रहे, इन सां त गॾु का कचहरी वारी हुजे न। हाँ अदा, बालू सही तो चए, मां सॼो ॾींहुं अकेली घर में रही रही बोर थी वञा। पोइ वारो कर बालू, वारो करे त नौकराणी ॻोल्हे वठ, छो त अदी खे मां परेशान नथो ॾिसी सघां। पर बाबा साईं या नौकराणी घर में 2-3 ॾींहं रही 2-3 टेबलूं थांव ते पा भॼियूं भागी हली वञे पोइ इहा ॻाल्हि बि आहे अदा। पोइ छा कजे? बाबा साईं तव्हां शादी छो नथा कयो? हाँ अदा, अॼु बालूअ ॻाल्हि कई आहे चिटी जंहिंमें भितर न मिटी। सभु सम्झां थो, तूं ऐं बालू मुंहिंजी ॻिचीअ में भाव विझण था चाहियो। अदा शादी कंदे इन में भाव कहिड़ो? कन खोले ॿुधी छॾ, पहिरियां तुंहिंजी शादी थींदी पोइ मुंहिंजी शादी थींदी। बाबा साईं अम्मा मुस्कान लाइ को अहिड़ो रिश्तो ॻोल्हे जेको हिते ई रहे। असां पंहिंजी न्याणी पराए दर परणाए कोन ॾींदासीं बाबा साईं, कोन। बालू अहिड़ो रिश्तो बि मिली वेंदो, पर बालू पहिरियां अदा लाइ का कुंवार हथ कर। बाबा साईं रुगो इजाज़त ॾे त मां कुंवारनि जी लाइन लॻाए थो छॾियां, लाइन। न बालू, लाइन न हुजे, बस अदा जे लाइ हिकु सुहिणी कुंवार हथ कर। पर बाबा साईं बि त इजाज़त ॾे न मां मिठी। वॾी सियाणी आहीं, पाण नटाए थी वञे ऐं मूंखे थी फासाईं। अदा पहिरियां मां इहा ख़ुशी पंहिंजी अखियुनि सां ॾिसंदमि,
उन खां पोइ हिन घर खे अलविदा कंदासीं। एॾे चिबर एॾे निभारा केॾे घुम थी आवी सुबुह खां वठू काॾे वञा मुंहिंजी मर्ज़ी आहे हाँ तेरी मर्ज़ी है बाक़ी मैं था को कैदी हां कैदी ना तू नौकर ही नौकर ढोलू राजकू नौकर ना मां था अध मालिक तू वटि छायो थिए ख़र्च सॼो वधीक कयो आहे बाक़ी अध जो मालिक तू थो थी तू नौकर ही हेॾे माठ करे ते चाहे तैयार कर नौकरा मैं नौकरा न जे मैं नौकरी छोड़ी मेरी असली काली टासी जे मैं नौकरी क्यों करा हल मत पर ये भागे के हरू भरू चुम करना निभागीअ सॼी राति मूंखे मानी न ॾिनी इहो बि न पुछई त मुई बुख ते आहे या ड्रह ते पर सोणीअ ऐं सोनीअ खे त इहो वज पियो घुरिजे ख़ैर ॾुखिया सुखिया ॾींहं गुज़ारे वेंदसि रुगो हाकिम ख़ान मूं जान छॾायां पोइ इन ॿिन्हिनि खे ॾिसी रहंदसि केरा माया सोनी छोरी बाहि लॻई सिर खे राति मानी छो न खणी आई असल में ॻाल्हि इहा आहे त राति मूंखे मथे में सूर हो इन जे करे मां जल्दी सुम्ही पई हुयमि हाणे मूंखे कहिड़ी ख़बर त सोणी तोखे मानी ॾेई वई अलाए न मूंखे सभु ख़बर आहे पर कन खोले ॿुधी छॾ टई टाइम मूंखे तूं मानी पहुचाईंदी ठीकु आहे रे सियाणी ॾींहं जो त मां तोखे मानी ॾेई वेंदसि बाक़ी राति जी ज़िमेदारी मां नथी खणां छो तूं घर जी नौकराणी आहे या मां त आहियां हिन घर जी नौकराणी पर सोणी चवे थी त राति जी मानी मां कंदसि एतिरा ॾींहं त कम खे तूं ई न पई लॻाए पर हाणे वरी हाणे जॾहिं चवे थी त मां ज़ोर त न कंदीमांसि न ठीकु आहे मानी केर बि पचाए पर तूं मुंहिंजे लाइ मानी ज़रूरु खणी अचिजे ठीकु आहे तुंहिंजो साहु न वञे खणी ईंदी मां मानी हे खा बिस्किट वाह खान वाह तहां को वधीक बेवकूफ़ मां न ॾिठो रनुनि जी लिखत ते अची हित पहुता आहियो दिलावर खाना मां बेवकूफ़ ई सही पर तव्हां जेतिरा मुड़ुस माण्हू आहियो उहा हाणे ख़बर पई आहे तो तव्हांजो रनू ही हवेली छॾे ॿाहिरि ज़मीनूं लिखी ॾेई आयूं आहिनि हा खाना आहिस्ते आहिस्ते इहे रड़ियूं तव्हां पंहिंजे रननि मथां कयो त उहे हवेली मां ॿाहिरि न निकिरनि हा खान तू त हाणे ॻाल्हाइण जी तमीज़ बि विसारे वेठो आहीं दिलावर खान ये जेका शुरुआत आहे न इहा तव्हां कई आहे खान न छॾ हाणे ॿिनि ॻाल्हियुनि खे मक़सद जी ॻाल्हि कर मक़सद साफ़ आहे ज़मीन जी लिखत मूं वटि मौजूदु आहे हाणे तव्हां हुनजो कब्ज़ो ॾियो था या न जॾहिं तव्हांखे ख़बर पिया त ज़मीन फॾे में आहे त पोइ हुन ज़मीन में तव्हां हथ छो विधा कहिड़ी ॻाल्हियूं थो करीं दिलावर खान हूअं बि हर को माण्हू पंहिंजे फ़ाइदे लाइ पतोड़ींदो आहे पर असांजी ज़मीन में जेको हथ विझंदो आहे न
त उनखे फ़ाइदो घटि नुक़सान तमामु घणो थींदो आहे। ज़मीन तव्हांजी न सेठ महरम जी आहे ऐं उनजी लिखत 5 सालनि लाइ मकादे ते मूं वटि मौजूदु आहे। हाणे तव्हां हुनजो कब्ज़ो ॾियो था या वञी मां अर्ज़ चुटिया अर्ज़ यो ख्याल दिल में कढी चटखा न यार, करी असांखो पासो कर। मञा थो त मां मोहबती माण्हू आहियां, पर हिन जो मक़सदु इहो त नाहे त मां पंहिंजो हक़ छॾे ॾियां। जेकॾहिं न हक़ जी ॻाल्हि कयो था पोइ तव्हांजो हुन मथां को बि हक़ न आहे। भली कंहिं वटि बि ॻाल्हियूं कयो, जे हक़ असांजो न आहे त ज़मीन तव्हांजे हवाले कंदासीं। ठीकु आहे, पोइ ॻाल्हियूं रस बहादुर खान वटि कयो। जेकॾहिं मुंहिंजो हक़ लॻे थो त ठीकु आहे, जेकॾहिं हक़ नथो लॻे त पोइ ज़मीन तव्हांखे आहे। न दावरा न, ज़मीन आहे असांजी ऐं असां पंहिंजी ज़मीन कंहिंजे बि हवाले कोन कंदासीं, त पोइ ॻाल्हियूं छा जूं आहिनि? हिन जो मतिलबु त हाकिम खान तव्हांखे जहिड़े जो शौक़ु आहे फल शौक़ु पूरो कयो, छो त हिक ॿिए खे अॻ में बि आज़माए चुका आहियो। न खाना तव्हां हिन जे ॻाल्हि ते न लॻो, असां फ़ैसिले लाइ तयारु आहियूं। वरी कंहिं वटि बि ॻाल्हियूं रखो। पोइ सुभाणे न ॿिए ॾींहुं तव्हां बहादुर खान अॾु अचिजो, मां बि ईंदुसि। हुते हक़ हक़ थींदो ऐं नाहक़ नाहक़ थींदो। तव्हां चई परायूं फिल्मूं वेड़ा था पंहिंजी गिचे में विझो। हाकिम खान मां माण्हू आहियां मोहबती, जे मसालो ॻाल्हियुनि ज़रिए हल थी वञे थो त पोइ बंदूक खणण जी कहिड़ी ज़रूरत आहे? अगरि मूंखे नथो लॻे त को खान मुड़े, असांखे मजबूरन बंदूक खणणी पवंदी। सोनी मां तोखे चयो हुयो न, जेसि ताईं इहा मिक्रो कंहिं कमरे में बंदि वेठी आहे न, हिनखे मानी गिरहो बि न आहे। पाणे बुख ते दाहूं करे कमरे मां ॿाहिरि निकिरी वेंदी। अदे मुंहिंजी राणी कहिड़ो मां पराठा पचाए करे ॾेई आईंयासीं, चांहि ऐं बिस्किट त ॾिना अथमांसि। मां त चवां थी उहे बि न ॾेसां। अदे मुंहिंजी भेण राति जी बुखियारी हुई, भली बुख पासा वठेसि, इहो एतकाफ़ वारो बहानो ख़तमु करे पाणे कमरे मां ॿाहिरि निकिरी अचे। कंहिंखे एॾो रजाइण बि सही न आहे। बसि बसि तूं हाणे सियाणी न थी। पाप बंदे मुंहिंजी राणी, ईअं न थिए जो उहा मुई सॼी राति वेही पिटाई। एॾी पीर पोटरी बि न आहे जो उनजी असांखे बददुआ लॻंदी। मरी पवंदी? कोन मरंदी। जॾहिं बुख पासा वठंदासीं न, पाणे कमरे मां ॿाहिरि निकिरी ईंदी। छा मंझंदि जी मानी बि न ॾेई चांसि? मंझंदि जी छा, मां त चवां थी राति जी मानी बि न ॾाइण खे न ॾिजांइ। सोनी सदको हुन वेचारीअ सां एॾो ज़ुल्म बि न कर। हींअर वेचारी थी वई। ठीकु आहे बाबा, तुंहिंजी मर्ज़ी। मां तोखे भला जवाबु ॾींदसि कंहिं ॻाल्हि का? त पोइ तूं हथु कढे सुभाणे बहानो ख़तमु करे पाणे ॿाहिरि निकिरी ईंदी। यार नजीब, पहिरियां हिन जो बिलो कर। हिन जो बिलो बि राति होशूं कयूं था। खॾ खोटे कयास तो दफ़न, जे छॾींदोमांसि न त वञी वरी मूसा खान वटि मुंहिंजी रहे खॾ खोटी तो। कॾहिं न कॾहिं नेठ रेस जे रुख चढ़ंदे न, जॾहिं रेस जा पादर लॻई न त पोइ पुट तूं सभु सचूं कंदे। रेस कल्ह लाहे छॾींदो न त तूं पिड़क न पुछंदुसि, पर सोच मूंखे जान खां वधीक को पादर अथव। हा नजीब, हीअ ग़लती ग़रीब खे माफ़ कर। ॾिसो शू, जेकॾहिं उते वञी हिन निभागे रेस खे ॿुधायो त मूंखे नजीब खणी वञी बंदि कयो हुयो, त पोइ असां हिनखे छा कंदासीं? रेस तोखे कुझु बि कोन कंदो। पर जे हिन का ॻाल्हि कई त
ही तोखे मां मारे ॾींदुसि मां। यार मुंहिंजे करे हिन ग़रीब मां हथु कढ। ठीकु आहे अशोक, जेकॾहिं तूं चईं थो, तुंहिंजे चवण जे करे मां हिन मां हथु कढां थो। शुक्र अलहमदुल्ला। ॾे पुत थी ॿुध, उते वञी रही सघे छा चवंदे? न न मां उते वेंदुसि ई कोन। वञणो त तोखे अॻे पोइ रेस वटे ई पवंदो। ठीकु आहे, पोइ छा चवांसि? रेस खे चइजांइ त बुखार थी पियो, सफ़ा रेस हलणु जहिड़ो ई न हुअसि, हाणे अस्पताल मां मोटियो आहियां, ईअं ई चइजांसि। ठीकु आहे मां ईअं ई चवंदोमांसि। हाणे दर अखियुनि जे अॻियां ही वठ, या कन खोले ॿुध। जेकॾहिं का बि चालाकी कई अथई न त तूं असां खां बची न सघंदे। हल हल। दादली, मां तुझे चेहरे ते खौफ ॾिसणु चाहियां थो। खौफ। मौत जो खौफ छा जो? मौत ज़रूरु ईंदो मूंसां, जेको वक़्तु लिखियलु हूंदो उन ते। पोइ खौफ में जीअण छा जो? इहो न सोच त मूं तोखे बख़्श करे छॾियो। मूंखे ख़बर आहे, जेकॾहिं तूं पंहिंजा पेर सुधारी त पोइ थी सघे थो मां तोखे बख़्श करे छॾियां। मां तो अॻियां भली सॼी सोनी बि थी पवंदसि न, तॾहिं बि तूं मूंखे बख़्श कोन कंदे। छो पई दादरी वक़्त खां अॻु में पंहिंजे मौत खे दावत ॾी। जेसीं ताईं तुंहिंजो ॿार मुंहिंजी कुख में आहे, तूं मूंखे नथो मारे सघे। ॾिस दादरी, मुंहिंजो दिमाग़ न फेराए। जेकॾहिं मुंहिंजो दिमाग़ फिरियो त पोइ हिते ई पूरो करे छॾींदोसीं। मूंसां हीअ त पंहिंजा होश विञाए वेठी आहे, पर घटि में घटि तव्हां त होश में आहियो न। ज़ीनत, मां चाहियां थो वठी वञे हिनखे, वठी वञे हिनखे, डरी वञे मुंहिंजी नज़रनि जे अॻियां, किथे साह न कटी छॾिया आहे। अच तूं मूंसां दादली, अच। परे थी मूंखां, मां चवां थी परे थी। तूं ईअं कोन मणंदी, तोखे हाणे सबक़ सेखारिणो ई पवंदो। मूंसां खणी तव्हां ई ज़िद तां लहो, छॾ दादलीअ खे। नथो चवांसि त वञे थी आकड़ कंदे। ॾिसे छा थो, मारे छॾ। ही पंहिंजे ज़िद तां न लहंदी, तूं ई खणी छॾ पंहिंजे ज़िद खे। तव्हां हली पंहिंजे कमरे में वेहो त मां तव्हां जे लाइ मानी खणी थी अचां। ज़ीनत, तोखे 1000 दफ़ा चयो आहे त हिनखे सम्झाए हिनखे। जेकॾहिं तोखां ज़ोर आहे त पोइ मां हिन जो मणको भञी बस हमेशह मुंहिंजे लाइ ख़तमु करे छॾींदुसि। वॾो आयो आहे मुंहिंजो ॻाटे भञण वारो। दादली, छो पई पंहिंजी मुसीबत खे सॾु करी? मुसीबत त मां मूंसां लाइ हाणे खड़ी कंदसि। जेकॾहिं मां औरत आहियां त ज़ुल्म बर्दाश्त करण जी बि सहप रखां थी, ऐं ॿिए खे होश मां कीअं कढिबो आहे उहा बि सहप रखां थी। बाहि लॻी छोरीअ जे सिर खे, सॼो ॾींहुं गुज़री वियो, अची राति थी आहे। सुबुह जो जेको हिकु कोप चांहि जो ॾेई वियूं आहिनि, वरी मुंहुं न कयो अथऊं। इहा सॼी शरारत सोणीअ जी आहे। जेकॾहिं हिन वक़्तु बि मानी न ॾेई वई त राति सॼी कीअं गुज़रंदी? मूं हाकिम मां जान छॾाइणु चाही, वरी ही अची पीछे लॻियूं आहिनि। हाणे छा कयां? दर खड़कायां? न, दर खड़काईंदसि त वरी हाकिम मसलो खड़ो कंदो। अञा बि टाइम पियो आहे, मथां ॾेई वञनि। अते मां चवां थी त हुन वीचारी खे मानी ॾेई अचां। वेचारी छा लाथो अथई? वेचारी छॾेसि त पोइ कपासा वठेसि। दिमाग़ कमु न कंदुसि, जेको वज़ीफ़ो अथसि न इहो उबतो पढ़ंदी। सुणी मुंहिंजी भेण, कुझु सोच। सुबुह जेके 2-3 बिस्केट ऐं चांहि ॾेई आई आहियां,
वरी सॼे ॾींहं में हुन नाहे कुझु कयो। असां हुनखे मिंथूं त कोन कयूंसीं न जो उन वापसि अची कमरे जी कुंड वठी वेही रहे। त छा करे हा? जेकॾहिं इहो बहानो न करे हा त हाकिम खान मां हुनजी जान केरु छॾाए हा? हाकिम खान हिकु चकर चई वञी बसि करे विया, पर हाणे त 10 ॾींहं असांजे हथ में आहे न। इन 10 ॾींहंनि में इन माई सां अहिड़ो असरु करिणो आहे, अहिड़ो असरु करिणो आहे त सॼी ज़िंदगी एतकाफ़ में वेहण खां तौबा करे छॾे। उहा सवाब जे लाइ वेठी आहे। जेकॾहिं असां हुन सां थोरी बि जुठ कंदासीं न त उहो गुनाह असांखे थींदो। सोनी कहिड़ो सवाबु? पादरनि जे ख़ौफ़ खां वञी लिकी वेठी थी। को हिकिड़ो वेलो त खाइण लाइ ॾेई। बसि बसि तूं वॾड़ी न थी। मां ॼाणा सकीना ॼाणे, न त सकीना जुठ तोसां बि कंदमि। हा, मां तौबा कई, तूं ॼाण।